तू बाबा के गुमराह करे सगी तो पर मुखे न। तू गलत भी समझी रानी। मां हिते कंहिंखे भी गुमराह करण न आया आयो, पर हिते मां तव्हां जो हमदर्द बणजी आयो आहियां रानी। जेकॾहिं तू असांजो हमदर्द हुजी आ न त दुश्मन के घटाई आ वधाई ना। सोटे तू मीर तरफ वञण थी चाहीं, जेको तुंहिंजे भाउ जो कातिल आहे। कातिल मीर न पर नवाब खान आहे। जेकॾहिं तू कातिल के मारण चाहीं तो न त वञी नवाब खान के मार। पोइ मुखे तुझे मथा फख्र थींदो, पर तू तो मुंहिंजो ई घर उजाड़ चाहीं तो। सुभाणे मीर सां ॻाल्हियूं आहिनि। जेकॾहिं मीर जा हथ साफ़ हूंदा ऐं ॾोही नवाब निकितो त उन सां पलांत ज़रूर कंदासीं। तू ते ॻाल्हियूं करन न पर झेड़े के वधण न त वञी। ॻाल्हियूं मीर ऐं चाचा जे विच में थींदियूं। जेकॾहिं पाण में ठही था वञनि त मां उन्हनि खे न रोकींदुसि। तो बाबा जा मीर जे खिलाफ एॾा कन भरे छॾिया आहिनि जो बाबा चए त मुंहिंजो दुश्मन ई मीर आहे। जेकॾहिं मीर एॾो सजण हुजे हा न त हू तोखे अगवा कॾहिं बि न करे हा। मुझे अगवा खां पोइ जेका मीर खे शर्मसारी थी आहे न उहा मीर जे अखियुनि में मां ई ॾिसी छॾी आहे। मीर असांखे न पर तोखे धोखो ॾिए पियो। तोखे उन जो फरेब तोखे नज़र में न पियो अचे, पर तमाम जल्द मीर जो मकरूर चेहरो तुंहिंजे साम्हूं आणींदुसि। पोइ तुंहिंजूं अखियूं खुलंदियूं। मकरूर चेहरो कंहिंजो आहे उहो त बाबा खे वक्त ॿुधाईंदो। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।